अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल इन्फोडेस्क में खुश आमदीद। दोस्तों असल तव्हां जेको हिन एक्सेल जे ट्यूटोरियल में तव्हांखे फार्मूला सेखारिया वञनि पिया। तव्हां फार्मूला सिखी रहिया आहियो। हींअर मूं मैथमेटिकल जा जेके 15 फार्मूला चूज़ कया आहिनि जेके आमतौर ते इस्तेमालु थियनि था। इन फार्मूला जे बारे में तव्हांखे ॿुधायो वेंदो। दोस्तों ॾिसो फार्मूलनि में हाणे लिस्ट में फर्स्ट में जेको शुरू थिए पियो ABS फार्मूला एक्चुअली छा करे थो, जो एब्सोल्यूट वैल्यू कंहिं जेको नेगेटिव नंबर्स जी ना उनजी एब्सोल्यूट वैल्यू शो करे थो। कीअं थींदो, बराबर जी निशान ॾियो, ABS लिखोसि, का वैल्यू चूज़ करो या सेल के सिलेक्ट करियो ऐं हीअ ॾिसो असांखे एब्सोल्यूट वैल्यू असांखे ॾेखारे। इन जो नेचर नथो चेंज करे, बल्कि उनजी जस्ट असांखे एब्सोल्यूट वैल्यू ॾेखारेसि थो नेगेटिव के पॉजिटिव में करे। उनखां पोइ हेठि असांखे ॿ जेके ॿिया फंक्शन्स आहिनि, ॾिसो हिकिड़ो इवन आहे, ॿियो ओड जो आहे। इवन मीन्स छा हूंदो आहे, कंहिं में 21 अदद आहे न उनखे असांखे ॿधी में शो कराए थो, मीन्स उनजो ओड नंबर शो कराए थो। ऐं वरी ओड वरी उनजे अपोजिट में जेकॾहिं को बि ॿधी अदद आहे त उनखे असांखे 21 में उनजो अदद असांखे 1 जेको उनखे प्लस करे उनमें 21 अदद असांखे शो कराईंदो। सपोज़ हाणे ॾिसो असीं इवन में असीं पहिरीं जेको सो ॾिसूंसि था। हाणे इवन आहे, इवन में हीअ अंक खयोंसीं, वैल्यू खयोंसीं, एंटर कयोसीं। ॾिसो 13 है न, 13 खे चए थो 13 जो जेको इवन नंबर थींदो उहो 14 थींदो। मीन्स हिकिड़ो माइनस न कंदो बल्कि हिकिड़ो एड करे ॾींदो। जॾहिं ओड जेकॾहिं कंदासीं, ओड जेको चइबो आहे 21 अदद खे, ओड में क्लिक करियोसीं, हेॾां सेल ते क्लिक करे एंटर कयोसीं। ॾिसो त असांखे ओड में शो थिए थो 91, मीन्स 90 जो जेको ओड नंबर थींदो उहो 91 थींदो। हाणे अचूं था हिते फंक्शन ते, फैक्टराइज़ेशन जो फंक्शन। फैक्टराइज़ेशन कीअं जेको सो करे थो, पहिरीं तव्हांखे थोरो हुनजो मिसाल ॾियां, ॾिसूं था 1 2 3 4। हाणे ॾिसो ही फैक्टराइज़ेशन छा करे थो, हिकिड़ा जेको सीरीज़ हूंदी आहे नंबरनि जी जेको हिक ॿिए सां मल्टीप्लाई थींदी आहे। 1 2 3 4 सीक्वेंस में नंबर आहिनि, हुन में हाणे 1 मल्टीप्लाई थींदो 2 सां, 2 मल्टीप्लाई थींदो 3 सां, आंसर मल्टीप्लाई थींदो 4। त फैक्टराइज़ेशन जेको इहो अमल करे थो असां वटि। हाणे असीं जेकॾहिं बराबर जी निशान ॾेई FACT फैक्ट लिखंदासीं। फैक्ट खां पोइ जस्ट अंग लिखबो आहे, केतिरी तव्हांखे 4 ताईं असांखे सीरीज़ में फैक्टराइज़ेशन नंबर असांखे ॾे त असांखे ॾिनी 24। ठीकु, हीअ तव्हांखे ॿुधाई जेकॾहिं 5 कंदा त अञा जेको हर कंहिं सां मल्टीप्लाई थींदो वेंदो। त इहा आहे फैक्टराइज़ेशन सीरीज़ जेको असांखे हिते फैक्टर जेको नंबर ॾे थो असांखे। हाणे असीं अचूं था इंट ऐं मोड जे फंक्शन ते। त इंट ऐं मोड ॿई हिक ॿिए जे अपोजिट आहिनि। इंट छा करे थो, इंट करे थो हिन में सम्झण जे लाइ तव्हां पहिरीं हेॾा ॾिसोसि। जेकॾहिं असीं 1025 खे जेकॾहिं 100 सां असीं जेकॾहिं डिवाइड कंदासीं त असांखे आंसर छा मिलंदो, हिन खे डिवाइड कंदासीं हिन सां, आंसर मिलियो 10.25। ठीकु आहे, मीन्स असांखे 10 जंहिंमें 10 जेको सॼो अदद आहे, जॾहिं त 25 जेके इहे बचियल जेके अदद आहिनि जेके पाछी असीं चऊं इहो अदद आहे। हाणे इंट असां छा करे, जेको सॼो अदद आहे न जंहिं उहो असांखे रिटर्न करे थो। ठीकु आहे, त हाणे ॾिसोसि जेकॾहिं असीं इंट कंदासीं, लिखंदासीं ऐं असीं हिन वैल्यू ते क्लिक कंदासीं त असांखे डायरेक्ट हिते सॼो अदद ॾेई छॾियो। अदरवाइज़ असीं हीअं बि करे सघूं था, इंट, ठीकु आहे, ऐं हीअ वैल्यू आहे डिवाइडेड करे हिन वैल्यू सां असांखे पाछी न ॾींदो, जेको सॼो अदद आहे न उहो असांखे रिटर्न कंदो इंट। हिते असीं इंट साॻी अप्लाई करूंसि था। हीअ असांजो सेल जी वैल्यू आहे ऐं डिवाइड नथा करूं, असीं चऊं था इन में असांखे इंटीजर जेको नंबर आहे जेको सॼो अदद आहे उहो असांखे रिटर्न करे। मोड उनजे अपोजिट आहे। मोड छा कंदो, सॼे अदद खे जेको बि हूंदो उनखे स्किप कंदो, बाक़ी जेके रिमाइंडर जेके पाछी बचंदा न उहो असांखे शो कराईंदो। उनखे डिवाइज़र जे बेस ते उनखे शो करे थो। मोड जो मतिलबु इहो आहे त रिमाइंडर जेको पाछी बचे थो। कीअं असां कंदो, सपोज़ ये लिखंदासीं हिते मोड, MOD मोड। हाणे मोड जा ॿ जेके पैरामीटर, हिकिड़ो नंबर आहे, ॿियो डिवाइज़र आहे। नंबर छा आहे, हीअ तव्हांजो जेका रक़म आहे उहो नंबर आहे तव्हांजो। डिवाइज़र मीन्स केतिरे सां डिवाइड करूं, जेको पाछी बचे न उहो तव्हांखे रिटर्न करे। असीं डिवाइडर 100 आहे, 100 डिवाइडर त असांखे ॾिसो 25 असांखे रिटर्न कयो। उमेद जो सम्झी विया हूंदा। हिन में बि असांखे बिल्कुलु शो कराईंदो जेकॾहिं असांखे मोड कंदासीं। हीअ असांजा अंग आहे, असीं डिवाइज़र जो 1 ई आहे, बसि असीं 1 ॿिए सां शो कराए 0.25। ठीकु आहे, 1 सां डिवाइड करे न सॼो अदद खे स्किप करे छॾी, बाक़ी पॉइंटर में जेको बि हो उहो असां खणी ॾे। इहो आहे असांजो मोड। हाणे अचूं था हिते फंक्शन ते, पावर जो फंक्शन। पावर जो फंक्शन छा कंदो आहे, पावर जो फंक्शन कंहिं वैल्यू आहे उनखे ओतिरा जेतिरा पावर हूंदो ओतिरा त असांखे मल्टीप्लाई असां करे ॾींदो। ॾिसो 4 आहे, 4 मल्टीप्लाई बाय 4 घणा थींदा, 16 थींदा। त असांखे पावर फंक्शन असांखे छा रिटर्न कंदो, जेतिरी ही वैल्यू आहे उनखे असीं पावर घणे ॾियूं था, ॿिन्हिनि जो स्क्वायर ॾियूं था।
त असांखे 16 मल्टीप्लाई कयूं रिटर्न कयूं सॉरी। जेकॾहिं हिनखे क्यूब ॾींदासीं न ॾिसो त असां क्यूब जेकॾहिं ॾियूं था हिनखे मल्टीप्लाई हिन सां वरी मल्टीप्लाई हिन सां एंटर कयोसि त 64 आहे न। जेकॾहिं इहो आहे मीन्स 3 ॾिसो पावर इन 4 ते हिते असीं पावर में फार्मूला में असीं बदिलायूं था 2 जे बदिरां असीं 3 करूं था त असांखे 64 ॾिनो। इहो आहे पावर। हाणे स्क्वायर रूट ते स्क्वायर रूट असां छा थो करे कंहिं बि जेको आहे अदद आहे उनजो अंडर रूट जेको असीं चऊं स्क्वायर रूट उनखे चइबो आहे। जेको अंडर रूट जी हिकिड़ी क़िस्म आहे उहो असांखे स्क्वायर रूट रिटर्न करे थो। सपोज ॾिसो हीअ असांजी वैल्यू आहे एंटर करियोसि ॾिसो 8 ॿुधाए थो मीन्स 8 मल्टीप्लाई 8 घणा थींदा 64 थींदा। साॻियो अदद आहे न उहो हिक ॿिए सां जो मल्टीप्लाई थींदो उहो असांजो स्क्वायर रूट हूंदो आहे। सपोज ॾिसो 13 ऐं 13 जेके हिक ॿिए सां जेकॾहिं मल्टीप्लाई करूं 13/13 घणा थींदा 13 मल्टीप्लाई 13 हीअ असां थी वियो स्क्वायर थी वियो 169 स्क्वायर थी वियो। जेकॾहिं हिते ॾिसो 169 करे था त हिन जो आंसर छा ॾिए थो 13 ॾिए थो स्क्वायर रूट ॾिसोसि। हाणे अचे थो रोमन जो फंक्शन। रोमन छा कंदो आहे कंहिं जेका वैल्यू आहे न जेका डिजिट में जेका वैल्यू हूंदी आहे अंगनि वारी उनखे रिटर्न करे थो उनखे कन्वर्ट करे ॾिए थो रोमन में। हाणे ॾिसोसि तव्हां छा करिणो आहे जस्ट रोमन में करिणो आहे। रोमन खां पोइ हीअ असां सेल कयोसीं ऐं एंटर कयोसीं। हीअ ॾिसोसि जस्ट तव्हां वैल्यू लिखो या सेल जा असीं हुनखे एड्रेस ॾियूं पिया न हिनखे फंक्शन खे असीं वैल्यू हुन में ॾिसी सघूं था। सपोज इक्वल साइन रोमन रोमन करे ऐं हिते तव्हां वैल्यू छा था ॾियो 25 ॾियो था एंटर करे ॾिसो अंदरि जेका वैल्यू ॾींदा या सेल जी एड्रेस ॾींदा तव्हांखे कन्वर्ट करे ॾींदो रोमन में। थोरो डिलीट था करे छॾियूं दोस्तों। हाणे अचे थो पाई जो फंक्शन। दोस्तों पाई हिकिड़ी कॉन्स्टेंट वैल्यू हूंदी आहे जोमेट्रिकल यूज़ थिए थी जेकॾहिं बराबरि साइन निशान ॾेई पाई जो ॾींदा फंक्शन जस्ट लिखंदा त ही हुनजी वैल्यू हूंदा रिटर्न करे थो। हाणे पाई असांखे किथे किथे घुर्बल हूंदी आहे असांखे सर्किल को बि जेको गोल आहे न गोल जो जेकॾहिं एराज़ी मालूम करणी आहे कंहिं सर्किल जो एरिया असांखे मालूम करिणो आहे त जेकॾहिं रेडियस हुनजो असांखे ख़बर हुजे रेडियस एतिरो आहे त पोइ असांखे हुनजी गोल जो एरिया सॼो असीं मालूम करे सघूं था। हुनजे लाइ फंक्शन कहिड़ो आहे हुनजो फंक्शन इहो आहे त रेडियस जेको आहे न उहो स्क्वायर थींदो ऐं उहो स्क्वायर जेको आहे उहो मल्टीप्लाई थींदो पाई सां। त हाणे स्क्वायर जे लाइ असांखे ॾिसो सभु फंक्शन कहिड़ो यूज़ थी पियो पार यूज़ थिए पियो ऐं असां वटि जेको आहे पाई आहे न उहो लाज़मी इन हुन सां मल्टीप्लाई थींदी त फंक्शन आहे पाई असीं मल्टीप्लाई करूं था ब्रेकेट थी पियो दोस्तों फंक्शन आहे हुनजे करे पाई में जेको कॉन्स्टेंट जेका वैल्यू आहे उहा मल्टीप्लाई थिए। हाणे जेको रेडियस आहे उहो स्क्वायर आहे। हाणे रेडियस के स्क्वायर जे लाइ असीं वरी पावर जो फंक्शन यूज़ कंदासीं POWER पावर में असीं जेको रेडियस आहे रेडियस कहिड़ो आहे सेल भर वारे सेल ते रेडियस आहे। कीबोर्ड मां जस्ट जेका तीर जो निशान आहे न हुनजो राइट साइड ते मूं जेको कयो त पाण हुनखे सिलेक्ट करे वरिती घणो पावर ॾियणो आहे असांखे स्क्वायर आहे। हाणे हीअ असांखे आंसर मिली वियो त हीअ तव्हां जेको एराज़ी आहे न चार्ज जेकॾहिं रेडियस हुजे हिकिड़ो गोल जो त हुनजो एरिया आहे एतिरो थींदो। दोस्तों हिन में हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿी वाज़े करणु विसरी वई पावर जेको आहे उहो पावर या त पावर फंक्शन सां असीं जेको कंहिं बि अंग जो पावर असीं मालूम करे सघूं था। सपोज़ 50 जेकॾहिं स्क्वायर कंदासीं त ज़ाहिर आहे असांखे 2500 ई मिलंदा। ॿियो असांखे आहे एक्सपोनेंशियल जे बेस ते असीं करे सघूं था। सपोज़ असां लिखियोसीं 50 हाणे कीबोर्ड मां शिफ्ट ऐं 6 जे महिल प्रेस कंदो त हीअ निशानी अची तव्हांखे इनखे चइबो आहे एक्सपोनेंशियल साइन आहे जेका पावर खे ई कंदी आहे रिटर्न करे थी असांखे पावर। हाणे हीअ ॾिसो जेकॾहिं कयोसीं न तॾहिं असांखे साॻी जवाब मिली वेंदो। तव्हां पावर ॿियो फंक्शन हलायो या तव्हां इन सां बि करे सघो था। हाणे पावर असीं हटायूंसि था ॾिसोसि फंक्शन पाई खे मल्टीप्लाई करूं था रेडियस सां हीअ असांजो रेडियस आहे ऐं शिफ्ट 6 दबाए वरी स्क्वायर कयोसीं त हीअ असांखे साॻी रिटर्न करे छॾे। हाणे दोस्तों आहे GCD जो फंक्शन। GCD छा आहे ग्रेटेस्ट कॉमन डिवाइज़र मीन्स उहो वॾो में वॾो अदद जेका ॾिनल जेका सीरीज़ आहे न उन खे उन वॾे अदद सां वंडे सघिजे मीन्स खोड़ो लॻी वञे। असांखे सपोज़ हाणे हीअ जेकॾहिं 1025 आहिनि 1025 जे लाइ असां सीरीज़ ॾिनल मुख़्तलिफ़ त असांखे उहो वॾो अदद खपे जेको उनखे वंडे सघे थी। द ग्रेटेस्ट कॉमन डिवाइज़र चइबो आहे जंहिंखे सिंधी में चइबो आहे वॾो आम पूरो वंडींदड़। त वॾो आम पूरो वंडींदड़ या GCD कीअं करिजे फंक्शन आहे GCD ते क्लिक करियोसि हिन सीरीज़ सॼी खे सिलेक्ट करियोसि ब्रेकेट बंदि करियो ब्रेकेट बंदि करे एंटर करियोसि त असांजो GCD छा आहे 5 10 25 50 जी सीरीज़ मां GCD असांजो 5 आहे।
हाणे असीं मालूम करूं था LCM लीस्ट कॉमन मल्टीपल। अंग्रेजी में चइबो लीस्ट कॉमन मल्टीपल ऐं सिंधी में असांखे छा थींदो नंढी आम भन उपत। मीन्स नंबरनि जी हिकिड़ी सीरीज़ जंहिंजो जेको जोड़ उपत कजे अहिड़ो अंग खपे जंहिंसां जेका सीरीज़ जा सभिनी जा खोड़ा उन ते लॻनि, यानी जेके बि सीरीज़ में जेके बि अंग हुजनि न उहे सभु उन हिकिड़े जेको अदद खे डिवाइड करे सघनि, उनखे चइबो आहे नंढी आम भन उपत। कीअं मालूम कंदासीं? LCM लिखोसि ऐं त सीरीज़ खे सॼी सीरीज़ खणोसि, ब्रेकेट बंदि करोसि, हीअ ॾिसोसि 50 उहो अंग आहे जंहिंखे सभिनी जा खोड़ा लॻंदा, जेका सीरीज़ में जेके बि अंग आहिनि न। हाणे अचूं था नेक्स्ट जेको आहे फंक्शन्स ते, उहो आहे मीडियन जो। मीडियन हिकिड़ो सरासरी ॿुधाए थो, एवरेज जो हिकिड़ो फंक्शन आहे, लेकिन छा थो करे विच वारे जेका सेंटर जेका वैल्यू आहे न, जेका सीरीज़ तव्हां जेका बि ॾींदा उन सॼी सीरीज़ खे ॿिनि जेके पुड़ जी चइजनि साइमे जा, उन में तोलींदो, पोइ उन मंझां जेका विच वारी जेका वैल्यू आहे न ॿिन्ही साइडनि ते, कुझु हिकिड़े पासे कुझु हिकु विच में जेका वैल्यू हुजे उहा असांखे खणी ॾींदो। फंक्शन आहे मीडियन, ठीकु आहे। सीरीज़ खे सिलेक्ट करियोसि, हितां खणोसि था एतिरे ताईं, ब्रेकेट बंदि करियोसि, हीअ ॾिसोसि 6 आहे। हालांकि 6 में अदद मौजूदु न आहे, लेकिन हीअ ॿुधाए थो त हिन अंगनि मां जेकॾहिं ॾिसो 4 बि आहे, 5 बि आहे, 7, 8 आहे, 6 न आहे। 6 विच में अची वेंदो त पोइ 4, 5 हिकिड़ी साइड ते, 7, 8 ॿी साइड ते, हिकिड़े पासे वॾा अदद हिकिड़े पासे नंढा अदद, विच में 6 अची वेंदो। हाणे दोस्तो फंक्शन आहे प्रोडक्ट जो। प्रोडक्ट छा थो करे, जेके बि असांजा सीरीज़ में जेके ॾिनल हूंदा आहिनि, जेका अंग ॾिनल हूंदा आहिनि, उनखे हिक ॿिए सां मल्टीप्लाई करे थो नंबर वार, ठीकु आहे। प्रोडक्ट ॾिसोसि, प्रोडक्ट छा थो करेसि, हीअ जेके असां सेल असीं हिनखे ॾिनोसीं वैल्यू में, ब्रेकेट बंदि था करोसि, हीअ असांखे 240 ॾिनी। छा कयो अथसि, तव्हांखे हिकु वरी पासे करे ॾिसांसि, जस्ट बराबरि जी निशानी ॾेई ट्रू खे मल्टीप्लाई कयो हिन सां, वरी हिनखे हिन सां, वरी हिनखे हिन सां, ऐं एंटर दबाएसि, ॾिसोसि 240 जेको आंसर थिए पियो न ॿिए सां मल्टीप्लाई थिए पियो। इहो आहे प्रोडक्ट। फैक्टोरियल प्रोडक्ट में दोस्तों फ़र्क़ु आहे, फैक्टोरियल 1 2 3 4 सीक्वेंस सां जेके सीरीज़ में नंबर अचंदा उनखे मल्टीप्लाई करे थो, जॾहिं कि प्रोडक्ट छा हूंदो आहे, जेका असांजी ॾिनल असांजी पंहिंजी जेका वैल्यू जेका ॾिनल हूंदी आहे न, उनखे जेको हिक ॿिए सां मल्टीप्लाई करे थो। कोएशिएंट फंक्शन जो आहे अची वियो हाणे जेको वारो कोएशिएंट जो आहे। कोएशिएंट छा हूंदो आहे दोस्तों, इहो हिकिड़ो अणपुर में जेकॾहिं असीं कंहिं वैल्यू खे ॾियूं न, सपोज़ 3/4, हिते ॾिसो न कहीं डेट में करे छॾी, असांखे हिनखे पंहिंजे कन्वर्ट कंदासीं फ्रैक्शन में करूं त हाणे 3/4। हाणे 3/4 में छा आहे, 3 छा आहे, 3 जेको असांजो डिनोमिनेटर आहे ऐं 4 छा आहे डिनोमिनेटर आहे। 3/4 आहे, 3 नोमिनेटर 4 डिनोमिनेटर आहे। त ईअं चई हीअ असांखे छा थो करे, जेको डिनोमिनेटर आहे न उहो असांखे रिटर्न करे थो हुन सां खोड़े खां पोइ उनखे डिवाइडेड करे असांखे उहो रिटर्न करे थो, ठीकु आहे। सपोज़ असां जेको नोमिनेटर तीर जे निशान सां ही था करियोसि, ऐं हीअ नोमिनेटर आहे, डिनोमिनेटर छा आहे, डिनोमिनेटर वरी तीर सां F8 एंटर कयोसि, हीअ ॾिसो 10 आहे, ठीकु आहे। जेको डिनोमिनेटर असां छा थींदो 10 थींदो। त इहो आहे फंक्शन्स में थिया दोस्तों।